सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जिन बि दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि, वीडियोस खे लाइक कनि, जीअं पंहिंजो ई आवाज़ वधि खां वधि साथियुनि दोस्तनि ताईं पहुची सघे। सिंध जे अहम शख़्सियतुनि जे हवाले सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। अॼु पाण सिंध जे हिकु इंतहाई मायानाज़ अदाकार, सिंधी ड्रामनि ऐं फिल्म जे मायानाज़ अदाकार फ़नकार शफ़ी मोहम्मद शाह बाबति ॻाल्हाईंदासीं। शफ़ी मोहम्मद शाह ही जेको तमामु ख़ूबसूरत अदाकार हुयो, उहो 1 जनवरी 1949 ते ज़िले नौशहर फ़िरोज़ जे शहर कंडियारे में पैदा थियो। हुन सिंध यूनिवर्सिटी मां जॾहिं मास्टर्स कई, उन दौरान ई खेसि फ़न जे दुनिया में अचण जो शौक़ु पैदा थियो ऐं हिन रेडियो पाकिस्तान हैदराबाद 1960 धारे मेज़बान तौर पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो। हैदराबाद रेडियो खां पोइ शफ़ी मोहम्मद शाह कराचीअ जो रुख कयो ऐं पोइ हू ॾिसंदे ॾिसंदे PTV, उन वक़्तु PTV हुई, ॿिया चैनल कोन हूंदा हुआ, अकेली PTV हूंदी, उन जा सिंधी ड्रामा हूंदा, उन्हनि में हू अचणु लॻो। PTV जे सिंधी ड्रामनि में कास्ट थियणु लॻो, जितां खेसि मक़बूलियत मिली ऐं सिंध जे माण्हुनि इन्हनि ई ड्रामनि रस्ते खेसि सुञाणण लॻा। हुन नूरुल हुदा शाह, कहाणीकार ऐं ड्रामा निगार नूरुल हुदा शाह, अब्दुल कादिर जूणी जे ऐं केहर शौकत जे ड्रामनि में अदाकारी वसीले पंहिंजी हिकिड़ी हैसियत बणाई। उन खां पोइ वरी हुन लाहौर ॾांहुं क़दम वधायो, जिते हू उर्दू फिल्मुनि में हीरो खां वठी विलियन ताईं जा किरदार अदा कंदो रहियो। जॾहिं फिल्मुनि मां संदसि दिलि भरिजी वई त हिकु भेरो ॿीहर कराची TV ते वापसि मोटी आयो, जिते सिंधी ऐं उर्दू ड्रामनि में कमु कई। शहीद बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं हुकूमत 1999 में निजी ख़ानगी TV चैनल्स जी माना शुरूआत थी, तॾहिं 9 चैनल्स ते बि अदाकारी हुन कई। उर्दू ड्रामा सीरियल चांद ग्रहण तमामु मशहूरु ड्रामो हुयो। उनजो जंहिंजो मरकज़ी मौज़ू सियासत हुयो, उन में शफ़ी मोहम्मद शाह जेका अदाकारी कई उहा माण्हुनि खे तमामु घणी पसंदि आई ऐं हू मक़बूलियत जे इंतिहा ते वञी पहुतो। शफ़ी मोहम्मद शाह अदाकारीअ खे पूरा 30 वरिया ॾिना ऐं पंहिंजे 30 वरियनि दौरान 50 सीरियल्स, 116 प्ले ऐं 10 फिल्मुनि में कमु कयो। अमली ज़िंदगीअ में हू हिकु बैंक ऑफिसर बणियो, पर पोइ वरी अॻिते हली सरकारी नौकरी छॾे ॾिनई ऐं सॼो वक़्तु अदाकारी खे ॾिनई। शफ़ी मोहम्मद शाह जो आवाज़ रेडियो जे समूरियुनि फ़नी ज़रूरतुनि खे पूरो कंदड़ हो। जेतिरो वज़न संदसि आवाज़ में कुदरत पारां अता थियल हो, ओतिरो ई संदसि तबियत में निविड़त समायल हुई। हू रेडियो, स्टेज, TV ऐं फिल्मी दुनिया में हिकु जेतिरो मक़बूल रहियो। खेसि मोहम्मद अलीअ जूं फिल्मूं ॾिसी अदाकारी जो शौक़ु पैदा थियो। पाण खे मोहम्मद अली बणाइण लाइ हर रोल में संदसि अंदाज़ खे इख़्तियार कयईं। शफ़ी मोहम्मद शाह PTV तां इशफ़ाक़ अहमद जे मक़बूल सिलसिले एक मोहब्बत 100 अफ़साने, नूरुल हुदा शाह जे ड्रामे जंगल ऐं असगर नदीम सैयद जे चांद गिरहन जहिड़नि यादगार ड्रामनि में अदाकारी कई। 1992 में ठहंदड़ सिंधी फिल्म मोहबशीदीअ में बि पंहिंजा जोहर ॾेखारिया। संदसि मशहूरु सिंधी उर्दू ड्रामनि में बंद गुलाब, दायरे, दीवारें, जंगल, ज़ीनत, मारी, मोहब्बत, ख्वाब की सूरत, मिन्त, तपश शामिल आहिनि। हाणे शफ़ी मोहम्मद शाह खे बहितरीन अदाकारी ते केतिरा एवार्ड ॾिना विया।
जिन में बहितरीन अदाकारी जो एवॉर्ड खेसि मिलियो, इंडस ड्रामा एवॉर्ड ॾिनो वियो, सदारती एवॉर्ड बराए हुसन कारकर्दगी पिणु ॾिनो वियो, जॾहिं त फिल्म ऐं स्टेज जा पिणु केतिरा ई एवॉर्ड हासिल कया। हिन जा केतिरा ई मता संदसि दीवाना हूंदा हुआ। जंहिं ड्रामे में शफ़ी मोहम्मद शाह कमु कंदो हो, सो ड्रामो कामयाबीअ जी ज़मानत बणिजी वेंदो हो। शफ़ी मोहम्मद शाह 2002 वारे आम चूंडनि में क़ौमी असैम्बलीअ लाइ कराची मां पीपी जो उम्मीदवार थियो पर हाराए वियो। संदसि सियासी जेका वाबस्तगी हुई उहा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ज़माने खां वठी पीपीअ सां हुई। शफ़ी मोहम्मद शाह 17 नवंबर 2007 ते दिलि जो दौरो पवण सबबि 58 सालनि जी ॼमार में सिंध खां मोकिलाए वियो। खेसि कराची जे डिफेंस वारे क़ब्रिस्तान में मिटीअ जे माउ हवाले कयो। अॼु बि सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू संदसि अदाकारी खे यादि कंदा आहिनि, संदसि किरदारनि खे यादि कंदा आहिनि ऐं अॼु बि साणुसि मुहबत कंदा आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।